अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। अधर निधर अभरी ग़मनि गुमाटी, सा कीअं वेहे वेसरी जा घाउनि घुमाटी, पेई पेश पुन्ह जी उसन में आटी, जा लुकनि लूसाटी, सा सेज चढ़ंदी ससुई। निंधण की निमाणी आहियां जेका ग़मनि मोगी बणाई आहे, उहा वेसरी थी कीअं वेही रहे जेका इश्क जे घाव यानी ज़ख़्मनि सूरनि ज़हनी तौर मफ़लूज कई आहे, मथे फिरियल बणाई आहे, पिरीअ खे पंहिंजी सोच ते हावी कयो वेठी आहे, पिरीअ जी सोच हेठां चीभाटियल आहे। उहा पुन्ह पुठियां लॻी उस ऐं ततल सिज जे तकलीफ़ुनि में आयल आहे, जेका लुकनि लुसाटी आहे, घणनि तकलीफ़ुनि जी मारियल आहे, उन्हनि सूरनि मां निकितल आहे, उतां पास थियल आहे। उहा ई ससुई सेज चढ़ंदी, बिना ॾुखनि जेका सिज ते कोन सुम्हंदी।